दोस्तन जी फरमाइश ते मां साईं जीएमसी जो अदालती बयान आवां पेश करे रहियो आहियां। उम्मीद आहे त क़बूल पवंदो। अरसो थियो आहे त मंसूर जो आवाज़ पुराणो थी वियो आहे। हिकु भेरो वरी नए सिर दारू रसन खे सींगारण घुरां थो। जनाब आला ऐं ॾखिण एशिया जे हिन बरे सगीर में मुनी सदीअ खां पंहिंजे महकूम ऐं मज़लूम क़ौम खे आज़ादी ऐं ख़ुशहाली जी सोनेरी दौर में दाख़िल करण लाइ सियासत ऐं क़ौमी ख़िदमत कंदो आयो आहियां। इन पूरे अरसे में केतिरा ई भेरा वक़्त जे क़ाबिल ऐं गाज़िब हुक्मराननि जी गेज़ो गज़ब जो निशानो बणियो आहियां। केतिरा दफ़ा उमिर अज़ीज़ जा बहितरीन ॾींहं ऐं साल ज़िंदान जे दीवारनि जे पुठियां या नज़रबंदी में गुज़ारिया थिया। मूं जॾहिं बि पंहिंजे मादरे वतन सिंधु देश जे ज़ख़्मनि जो आवाज़ बणिजी काई सदा बुलंद करण पे घुरी आहे। जेलनि जे दरवाज़नि ऐं गिरफ़्तारियुनि जे हुकुमनामनि मुंहिंजो इस्तक़बाल पे कयो आहे। केतिरा ई भेरा त मूं ते खूनी हमला कराए मुंहिंजी हयाती ख़त्म करण जूं साज़िशूं ऐं कोशिशूं थियूं। इन सभु कुझु जे बावजूदि मूंखे कॾहिं बि इन समूरे अरसे में कंहिं बि अदालत में मुंहिंजो मौक़िफ़ पंहिंजे देश धरतीअ जो तारीख़ फ़रियाद ऐं पंहिंजी क़ौम जी महकूमीअ जो दास्तान पेश करण जो मौक़ो न ॾिनो वियो आहे। हीउ पहिरियों मौक़ो आहे जो मूंखे ख़ासि क़िस्म जी अदालत में पंहिंजो मौक़िफ़ पंहिंजे देश ऐं धरतीअ जो तारीख़ी फ़रियाद ऐं पंहिंजी क़ौम जी महकूमीअ जो दास्तान पेश करण जो वजह ॾिनो वियो आहे। ऐं इन मौक़े खे गनीमत सम्झंदे इन अदालत ऐं उन वसीले समूरी इंसानियत ऐं 20वीं सदीअ जे पोएं घड़ी में पलंदड़ ऐं सोचींदड़ ज़हननि ताईं पंहिंजो आवाज़ सिंधु देश जी धरती जी सदा ऐं महकूम सिंधी क़ौम जो फ़रियाद ऐं असां ते क़ाबिज़ वहशी क़ौमुनि जी जाबराना कारगुज़ारियुनि जो कचो चिठो पेश करियां थो त जीअं मुंहिंजी क़ौम उन जे अहल दानिश तबक़नि ऐं समूरी दुनिया खे ख़बर पवे त हिकु अहिड़ी क़ौम जंहिं हज़ारनि सालनि ताईं तहज़ीब तमदुन ऐं अमुन जे रोशन नक्शो निगार ज़रिए दुनिया जे सक़ाफ़ती इमामत पे कई आहे। उनखे 20वीं सदीअ जी पुॼाणीअ ते कहिड़ो मुकर फ़रेब ठगी ऐं वहशानी ताक़त जे ज़रिए ग़ुलाम रखियो वियो आहे। दोस्तनि जी फरमाइश ते मां साईं जीएमसी जो अदालती बयान आवां पेश करे रहियो आहियां। उम्मीद आहे त क़बूल पवंदो। अरसो थियो आहे त मंसूर जो आवाज़